किथे ईअं न थिए मोकियो ॾिसी घर में काए पवनि। न चाची न, मखण न जीअरो आहे, असांजी घिटी में कोई पैर त रखे मखण हुनखे पाण ई ॾिसंदो। बाक़ी जे वॾा माण्हू आयल हन त पोइ इहो कमु मुश्किल आहे। तव्हां बेफ़िक्र रहो पुपड़, अॼु या सुभाणे असां त गाज़ी जी ज़मानत कराए वठंदासीं। छा मन अञा तोखे इहो गुमान आयो वाह मां त तुंहिंजे भाउ सावल खे अञा ताईं मां बांदी बनाई बिठो आहियां न। शेर बहादुर त हर हाल में वेर वठंदो। गुलाब न मूंखे शेर बहादुर जी परवाह आहे, नई वरी को मां उन खां टिॼां थो। अलाए छा थी चङी मां, मूंखे त सम्झ में नथो अचे। पुपी तूं सम्झी कोन थी, वॾो वज़ीर शहर में आयल हो, सभु जज उन घुराया, तंहिं करे अॼु कोर्ट ई बंदि हुई। मुंहिंजे डिपार्टमेंट जा पाला ऑफिसर पिणु आहिनि जिन जो मां पिणु एतिराम कंदो आहियां, उन्हनि खे मां पंहिंजो सर ई चवंदो आहियां। भले मूंखे सरदार न चओ, तुंहिंजे न चवण सां फ़र्क़ु कोन थो पए, पर मां आहियां त सतरा जी सरदार न। गमदिल, इश्क जी आवीअ में सिर्फ़ तूं नथो पची, मां बि तोसां गॾु पचां थी। असांजे मथां पाबंदियूं त न आहिनि जो असां इश्क जी आवीअ में पचंदासीं ऐं पजरंदासीं। पोइ तुंहिंजे मन जे अंदर में कहिड़ो मां धाणा? सोरठ, मां जेकॾहिं परेशान आहियां न त उहो मखण भाउ जे लाइ। असां गाज़ी ज़मानत लाइ कोर्ट छा वियासीं त मखण हथ में हथियार खणी घर अॻियां पहिरो ॾींहुं रहियो, उहो इन जे करे त मता को दुश्मन असांजी घिटी जे अॻियां लांघाऊ थिए त असांजा कंध झुकी वञनि। जेके गाज़ी ऐं गमदिल पंहिंजी घिटी जे अॻियां कंहिंखे बि गुज़रण न आहिनि ॾींदा, ऐं माण्हुनि उतां अचण वञण जो दग बणाए छॾियो आहे। एॾी सोच आहे मखण खे जो तव्हांजे करे हथियार खणी घिटीअ में बीठो? मूंखे डपु आहे त किथे असांजे झेड़नि जे करे मखण जे हथनि मां कलम ऐं किताब हलिया न वञनि। गमदिल, मां मखण जे हथनि में ॿीहर हथियार खणण न ॾींदसि। हा, इहो मां थी चवां, तुंहिंजी सोरठ। मुंहिंजी सोरठ? छा मां तुंहिंजी न आहियां? सोरठ, मूं कॾहिं तोखे पाण खां जुदा भायो ई नाहे। हाणे मां हिन हथनि में हथियार न खणंदुसि, जन हथियारनि खां मुंहिंजे गमदिल भाउ खे ऐं बाजी सोरठ खे नफ़रत आहे, मुंहिंजे कंहिं बि कम जा न आहिनि। कमदार कोड़ा, तोखां वधीक मां ॼाणां थो त बाशियो खे कानून जे हवाले मूं छो कयो आहे। पर थी सघे थो हाणे टुटी पियो हुजे असांजे ख़िलाफ़ बि थी वञे। त छा बाछू अव्हां जे ख़िलाफ़ बयान न ॾींदो? अरे कमदार, तुंहिंजे नंढड़े दिमाग़ में एॾो अकुल किथां आयो जो तूं सरदार शेर बहादुर जी प्लानिंग खे समझी सघे? छा? हा कमदार, हा। तूं वेही तमाशो ॾिस त केरु कंहिंखे थो मारे ऐं केरु कंहिंखे। बस बाबा साईं, ईअं सम्झो कमदार कोड़े पंहिंजा चप सिबी छॾिया। ऐं हा कमदार, ॿी ख़बर ॿुधण में आई आहे त इहो मल्हार पंहिंजी शादी जे लाइ मोड़ ऐं गाना थो ठाराए। हा बाबा साईं, मेहड़ जी मेहंदी बि वठी छॾी अथई। मल्हार खान मोड़ ॿधंदो ऐं गाना ॿधंदो, हथनि पेरनि ते मेहंदी लाहींदो ऐं घोट थींदो घोट। अहिड़ा कई घोट कुंवारा ई मारिजी विया, घोट थियण जा अरमान दिल में सांढी। सूबेदार साहब, ॾिनो हिकु चोर आ जंहिं मुंहिंजी बि चोरी कई आहे। तव्हां रुगो हुन खां इहो बासरायो त हुन मुंहिंजी चोरी कई आहे या न। पोइ ॾिनो ॼाणे मां ॼाणियां। दादा न, मां मञां थो त ॾिनो तुंहिंजो चोर हूंदो, पर हू कानून जो मुजरिम बि आहे ऐं ॾिने खे सज़ा बि कानून पाण ई ॾींदो। साहब, ॾिने मुंहिंजी चोरी कई आहे, मुंहिंजी, तव्हांजे कानून जी न। जॾहिं तो चोरी जो केस ई दाख़िल नाहे कयो त ॾिनो तुंहिंजो चोर कीअं थियो? साहब, दादन फ़रियाद नाहे कंदो, पाण सज़ा ॾींदो आहे। दादा न,
हिते तुंहिंजी बादशाही न आहे त जंहिंखे वणे वते सज़ा ॾींदो ऐं न ई तूं को कानून जो रखवालो आहीं। बाक़ी मल्हार ख़ान मूंखे फ़ोन करे इतला कयो हुयो, मां ॾिने खां पुछा ॻाछा कयां थो। त पोइ ठीकु आहे साहब, तूं ऐं तुंहिंजो कानून ॾिने खे के जी सज़ा भली ॾियो, बाक़ी आज़ाद थी ॾिनो ॿाहिरि आयो न त मुंहिंजी पनाह ओरांगण जी सज़ा उनखे मां पाण ॾींदुसि, छो त दादन दरिया वा दरिया जेको लोढ़े बि ॿोड़े बि। दादन तूं भले पाण खे ॾाढो सरकश या दादागीर सम्झी, पर कानून खां कोई बि मथां न हूंदो आहे, कोई बि न। मल्हार खाना, मुंहिंजे दिलि जो हिकिड़ो ई अरमान आहे, तोखे मां जल्द खां जल्द घोट ॾिसां। बाबा सिंह, इहो अरमान मां तव्हांजो तमामु जल्द पूरो कंदुसि, पर वरी छा मल्हार खाना? सभ खां पहिरियां मां शेर बहादुर सां हिकु हिकाणी कंदुसि। इहो पुट तूं छा थो चईं? असां छो ॾचनि में पऊं? शेर बहादुर मुंहिंजी थियण वारी वनी खे बि क़ैद कयो, मूंखे बि क़ैद कयईं। इहो हिसाब वठण खां सवाइ छा मां शेर बहादुर खे छॾे ॾींदुसि? त तूं छा थो चाहीं? शेर बहादुर खां पंहिंजी बेइज़तीअ जो बदिलो जेसीं ताईं इज़त जो पलाद न कंदुसि, ओसीं ताईं दिलि जान सां लाऊं कोन हलंदुसि। थप मूंखे थप सरदार साईं। हा या थप जो बात बंद करण लाइ तो कहीं तम तो कोड़ी सां ॻाल्हि कई छो? ख़बर बि आहे त कोड़ी का ॻाल्हि रखंदी कान्हे का। कमदार कोड़ा, जेकॾहिं माई कोड़ीअ खे मुंहिंजे बाबति न ॿुधाई आहे त इहा थप बि न लॻई आहे। केरु थो चवे त मूं तुंहिंजे बाबति कोड़ी खे ॿुधायो आहे? मूंखे कसम आहे सरदार साईं जी पग जो त मूं न ॿुधायो कोड़ी खे। त पोइ कोड़ी हर जाइ ते वात छो थी आंदी वते? सरदार साईं, कोड़ी कूड़ी आहे, वतन जी अजायूं ॻाल्हियूं कंदी। मुंहिंजे मथां को बि शायदि कढो त कोड़ी सां मूं ॻाल्हि कई हुजे त फ़क़ीरो हिते आहे। बुगरा ॿुधाए कमदार खे कोड़ी तोखे छा चयो आहे? सरदार साईं, मूं ॾिठो त सरदार साहब, जेको मूं कोड़ीअ जे वातां ॿुधुमि उहो तव्हांखे ॿुधायमि साईं। कूड़, निसोरो कूड़। सरदार साईं, मां त कोड़ी जे पिते मां ई वाक़िफ़ आहियां। मां छो कोड़ी सां अहिड़ी ॻाल्हि कंदुसि? कोड़ी कूड़ हयो आहे। साईं, तव्हां मुंहिंजे मथां यकीन कयो, भला मां कोड़ी सां अहिड़ी छो ॻाल्हि कंदुसि त फ़क़ीर खे मूं ऐं बाछू दादन जी क़ैद मां आज़ादु करायो आहे। ठीकु आहे, मूं मञियो त तूं कोड़ीअ खे नाहे ॿुधायो, पर तो इहो कमु कयो कीअं? सरदार साईं, असुल ॻाल्हि इहा ई आहे। माना त इहा ॻाल्हि हीअं ई आहे। दादन, बुगरे खे इहा ख़बर न पवणु घुरिजे। मल्हार, मूंखे पूरी पक आहे त फ़क़ीरो शेर बहादुर वटा ऐं कादन वटा उनखे भॼाइण वारा कमदार कोड़ो ऐं बाशू वारा आहिनि। मूंखे लॻे थो त इन्हनि सां गॾु बुगरो बि आहे। छा बुगरो बि? हा इहो ई बुगरो। पर इहो सभु कुझु तोखे कंहिं ॿुधायो दादा? मां ॼाणा थो त कोड़ी कूड़ी आहे, पर इहा ॻाल्हि कोड़ीअ जी कूड़ी नाहे। इहो सभु कुझु मूंखे कोड़ीअ ॿुधायो आहे। दादा न, बाशू त लाकब में आहे, पर बुगरो ऐं कमदार लाकब खां ॿाहिरि आहे। मल्हार खान,
कमदार कोड़ो वॾो कमीणो आहे ऐं इन कमदार खे चूंडी लॻंदी न त इहो शेर बहादुर चिड़ी पवंदो। ऐं मां शेर बहादुर खे तकिड़ो चेड़ाइण नथो चाहियां। बाक़ी इहो बुगरो इहो त बची कोन सघंदो केसि ताईं ॿकरीअ जी माउ खेर मल्हाईंदी। दादा न इन बुगरे खे शेर बहादुर जे बंगले ते वेंदे ॾिठो आहे। जीवण जेकॾहिं वेंदे ॾिठो अथई त नेठ त ॿाहिरि बि निकिरंदो न। केसि ताईं शेर बहादुर जे बंगले में लिकी वेहंदो। दादा न बुगरे खे इहा ख़बर न पवणु घुरिजे त बुगरे जी ख़बर असांखे पई आहे त बुगरो उन्हनि सां गॾु आहे। मल्हार भली इहो बुगरो बेखौफ़ थी घुमंदो रहे। ही सॼो तर ही मुल्क उन जी मिल्क आहे। पर जंहिं ॾींहुं बि अखियुनि ते चढ़ी वियो न त पोइ दादन बि दरिया वा दरिया जेको लोढ़े बि ॿोड़े बि। न दादा न बुगरे खे हिन ॻोठ में न मारींदव। बुगरे जे खून जी इंक्वायरी थींदी त बुगरे खे कंहिं मारियो आहे या कंहिं ॾिसी वरितो त तव्हां वेल में पइजी वेंदव। जहिड़ी तरह शेर बहादुर मल थो करे ओड़ी तरह सां असां बि शेर बहादुर सां मल कंदासीं। बुगरे जी जूणी मां खणंदुसि मां। बाक़ी दादा न इन बुगरे खे मौत जी निंड तूं सुमारी जाए। त पोइ तूं शिकार जी जांच कर। बाक़ी शिकारी मां पाण थींदुसि। छो त दादन दरिया वा दरिया जेको लोढ़े बि ॿोड़े बि। बस सुबह जे सिज में तू हिन इलाक़े खां ॿाहिरि निकिरंदी। तू को बि फिक्र न कर। मुझो को भी फिक्र न कर। इन इलाके में सां मुझो पुरानो नातो आहे। बस मुझे फिक्र आहे तो सिर्फ इहो आहे तो मुझी गैर मौजूदगी में को दुश्मन तुझे मथा वार न करे वञे। गाज़ी कमदिल जे सीने में भी शींहं जी दिलि आहे। मजाला कहीं मरवान में जो कमदिल खे रहण बि ॾे त उनखे खुटे कार करे छॾियां। न कमदिल न घटो कार न उनजी ज़िंदगी कार करे छॾिजांइ। जेको बि तुंहिंजे तरफ़ अखि खणी ॾिसे ओ त तूं काज़ीअ जो सोट आहीं। काज़ीअ जो अरे काज़ी बाहि जो कोलो आहे। बाहि जो कोलो। मखण भाउ तोखे ॾाढो यादि थो करे गाज़ी। कमदिल मखण भाउ खे चइजांइ मुंहिंजो फिक्र न कर। बस दिलि खोले लिखे ऐं पढ़े। ठीकु आहे गाज़ी मां हलां थो। चङो अल्लाह भाई। अल्लाह भाई। छा मल्हार खान तेसी ताईं शादी न कंदो जेसी ताईं शेर बहादुर खान खां फ़ैसिलो न वठंदो? हा भाॼी मामा मीर खान इहो ई पई ॿुधायो। दिलजान मल्हार काथे आ? मां थी हुन सां ॻाल्हायां। न भाॼी फ़िलहाल तूं मल्हार खे कुझु बि न चवंदी आहे। चरियो थी पियो आहे मल्हार ग़लति थो करे। पहिरियां हो तोसां शादी करे उन खां पोइ शेर बहादुर खान खां फ़ैसिलो वठे। ईअं न त वरी शेर बहादुर खान मल्हार जे मथां ॿीहर ॾमिरजी पवे। मल्हार आहे काथे? मां थी ॻाल्हायांसि। न भाॼी तूं वेह। मल्हार हवेलीअ में कोन्हे को। मां छो न ॻाल्हायां मल्हार सां? मल्हार आख़िर वियो काॾे आहे? मल्हार शहर वियो आहे ऐं हू ज़िद ते अड़ियो बीठो आहे। कोन ॿुधंदो तुंहिंजी। भाॼी तूं हाणे छो परेशान थी आहे? परेशान थियण जी ॻाल्हि आहे दिलजान। पहिरियां तुंहिंजी ऐं मल्हार जी शादी त थिए पोइ भला शेर बहादुर काॾे भॻो थो वञे छा जो मल्हार खान खे फ़ैसिले जी एॾी जल्दी लॻी आहे? भाॼी पंहिंजी त उमिरि इंतज़ारु कंदे गुज़री आहे। एतिरो बि मां सब्र कंदसि त भल शेर बहादुर खान खां मल्हार फ़ैसिलो वठे। दिलजान मूंखे तुंहिंजो फ़िक्र खाईंदो थो वञे त इन इंतज़ार में तुंहिंजो मथो न छो थी वञे? साह जी आख़िरी हिॾिकीअ ताईं मां मल्हार जी आहियां ऐं इंतज़ारु त मां कंदी ई रहंदसि। लाज़िम न आहे त मुंहिंजी मल्हार सां शादी थिए। उनजो साथ उनजी मोहबत ई मुंहिंजो जियापो आहे।
शादीअ खां बग़ैर तुंहिंजो ईअं मल्हार सां गॾु रहणु हिन ॻोठ ऐं हिन समाज में अज़ाब बराबरि थींदो। अजायो पिया माण्हू तुंहिंजे लाइ ॻाल्हियूं कंदा ऐं कंदा बि हूंदा। उन्हनि जा वात केरु बंदि कंदो? माण्हुनि ऐं खूहनि जा वात कंहिं बंदि कया? इहा त ख़ुशनसीबी हूंदी न त माण्हुनि जे वात ते मुंहिंजी ऐं मल्हार जी मोहबत जा चर्चा हूंदा। हिकु सेकंड लाइ बि तुंहिंजी अखि छिंभ नाहे थींदी? दिलि वारनि जी दीद खां दीद हटंदी ई नाहे। नज़र सां नज़र जो टकराव उहा नज़र कंदी आहे जेका अखे निंड जी हिराक हूंदी आहे। ताकी निंड्राकियूं अखियूं निंड नाहिनि कंदियूं ऐं न ई सूंह जे काबे जो तवाफ़। गुनाहनि जो घर न अॾ गमदिल। माण्हू पथरनि जो मींहुं वसाए ॾींदई ऐं जिस्म जो ज़रो ज़रो घाइजी वेंदई ऐं बदन मिटीअ ते सुम्हणु न ॾींदई। मिटीअ जो माण्हू आहियां, मिटीअ ते सुम्हंदुसि त मिटी सभु दर्द समेटे वेंदी, को बि ईज़ाव न ईंदो। अॼु जो दौर मिलावट जो आहे, हर शइ में मिलावट आहे। मिलावट त मिटी जा माण्हू कंदा आहिनि, बणाइण वारो न। उन वटि का बि मिलावट न आहे, सिर्फ़ु ज़हननि जो फेर आहे। तूं वॾो अकुलमंद थींदो थो वञी। सभु तूं आहीं। मां तो ई त सभु सेखारियो आहे, न त झंग जे जानवर खे एतिरो इल्मु किथे। हमदिल सिर्फ़ु तालीम वारा माण्हू ई ॾाहप जा सरवाड़ न आहिनि हूंदा। कॾहिं कॾहिं अणपढ़ियल माण्हू बि पढ़ियल लिखियल माण्हुनि जा ज़हन मुंझाए छॾींदा आहिनि। छो? ॾाहप जी ज़रूरत आहे। ही जेके सुघड़ ऐं सालिक आहिनि न, इन्हनि जी एॾी वॾी तालीम नाहे हूंदी, पर अकुल जा अकाबर हूंदा आहिनि। छो त हू तहज़ीब जा उहिञाण हूंदा आहिनि ऐं उन्हनि जे आॾो पढ़ियल लिखियल बि लाशहूर नज़र ईंदो आहे। सोरठ, तुंहिंजा किताब तालीम ज़रूरु ॾियारीनि था, पर माण्हू पंहिंजे लाइ मोहबत ज़रूरी आहे ऐं मोहबत ई माण्हूअ खे ॾाहो ठाहींदी आहे। तूं त सफ़ा जोगी आहीं। हिन ई जुई जो। मां बि त हिन ई जुई में रहां थी, पर मुंहिंजो जीव त तोसां ई जुड़ियल आहे। एतिरी इजाज़त मां तोखां ज़रूरु घुरंदुसि, जंहिं असांजे एहसासनि ऐं जज़्बनि खे मिटीअ जा माण्हू जी इजाज़त सां हवेली का ॿार क़दम रखियो ई। हाँ जी वो पुछो त कंहिंजी इजाज़त सां वई हुई मल्हार जी हवेली ॾांहुं? सरदार साईं, तव्हांजी इजाज़त सां। मूं जॾहिं तोखे इजाज़त ॾिनी हुई तॾहिं ॾिनी हुई। तूं दिलजान सां मिलण वेंदी हुई, पर जॾहिं मूं तोखे रोकियो त पोइ तूं छो वई? सरदार साईं, तव्हां मूंखे रोकियो हो? मतलब तो तोखे याद कोने को। हाणे तू सरदार शेर बहादुर खान जी हर गाल के, हर रंड रुक के, हर हुकुम के सारे छने वाई है ना। एक गाल कन्न खोले बुधी छड़। तू मुझी साल ही साल ऐं मुझी इजाजत का सवाल जे करे बाहर पैर रखी त पैर सलामत रहंदी ऐं न तो जो मड़ मुकाम हिते आ हिते मरंदिया त पूरी दो साहिब हिते छा ॿुधई? हां छो भला अॼु बिना बादल जे तुंहिंजी अखियुनि मां वॾफड़ो वसी रहियो आहे। कॾहिं कॾहिं कारूं भार बि वसण खां बिना खाली मोटी हलिया वेंदा आहिनि ऐं कॾहिं कॾहिं आसमान साफ़ त नज़र ईंदो आहे, पर पोइ बि हू वॾफड़ो वसाए हलियो वेंदो आहे। पर को कारण त हूंदो न दिलजान। मल्हार, मां मयार ॼण जी आदि न आहियां, पर अखियुनि जे आसमान मां मिहोगी पई वसे। दिलजान, जेके ककर आसमान ते नज़र न आहिनि ईंदा उहे वसी वावर वहाए छॾींदा आहिनि।
इन में भी को कुदरत जो राज समायल हूंदो जेको असां जहिड़नि अणॼाण इंसाननि खे पर अॼु तुंहिंजी अखियुनि में बिना सबब ॻोढ़ा मां सम्झी न सघियुसि दिलि जा ॾाहो त ॾाढो आहे पर न सम्झण जो बहानो बैटरी लगाओ सेल्फ स्टार्ट हो जाओ मूंखे सुठो न लॻो मतलब असीं पखी आहियूं प्यार जा मारी जो मारे वञे तंहिंमें असांजो कहिड़ो ॾोह इन जो मतिलब त बाबा साईं तोसां मिलियो आहे मल्हार तूं ॿाहिरां थकियल आयो हूंदे मां तुंहिंजे लाइ चांहि थी ठाहे अचां मां सम्झां थो त असांखे हाणे नौकरियाणी रखण जी ज़रूरत आहे न हवेली में मां जो आहियां तूं इन दिलि जे ताज महल जी मुमताज़ आहीं दिलजान ऐं तूं शाहजहां अणपूरनि ख्वाबनि खे मां अमली जामो पाराइण में का बि कसर न छॾींदुसि पर एतिरी इजाज़त मां तोखां ज़रूर घुरंदुसि जंहिं असांजे एहसासनि ऐं जज़्बनि खे क़त्ल कराइण जे चाहियो उनखे सज़ा जो हक़दार बणाए मां त इंतज़ार कंदी रहंदसि साह जी आख़िरी ही ॾिकी अथई दिलजान हिकु वटो पाणी जो मिलंदो बादशाहनि वारियूं ॻाल्हियूं अञा बि करींदो तूं वे त मां तुंहिंजे लाइ पाणी थी भरी अचां पोइ गिलास में या वटे में छा अदा गाज़ी जी ज़मानत थी वई आहे असां चऊं था पुफी मुबारक हुजे अदा गाज़ी जी ज़मानत थी वई आहे सोरठ इहो त बहितर कमु थी वियो कमदिल पाण खे हलणो पवंदो अदा गाज़ी खे वठी अचूं हल त पोइ हलो अचो चाची बस दुआ कजाएं त गाज़ी खे वठी मोटो था अल्लाह खैर करे अच सोरठ चाची हाणे त खुशानी हा पुट ईंदो न घर तक जानू मूं सोचो आहे त असांखे पुट ॼमे न त नालो रखंदीमांसि निमाणू ऐं जे धीअ ॼमे त न्याणी ॼाई त निमाणी नूरी नूरी अञा तो में देर आहे अॻ में ई अॻ कथी न आहे कभी ॿियूं मायूं त शादी खां पहिरें ई पंहिंजे ॿारनि जा नाला सोचे छॾींदियूं आहिनि हाणे छॾ इन्हनि ॻाल्हियुनि खे जे वरी अदा वॾो अची वियो न वरी ना कुझु वेंदो हा साईं हा कर गिलाऊं ज़ाल साम्हूं जूं ज़ाल जा मुरीद अदा वॾा असां तुंहिंजी गिला त कोन पिया कयूं जॾहिं तॾहिं तूं मूंखे तानो ॾींदो आहीं त तूं ज़ाल जो मुरीद आहे अरे ज़ाल जो मुरीद न आहीं त ॿियो छा आहीं अदा वॾा हाणे घणो थियो न मां ज़ाल जो मुरीद आहियां न ई वरी थींदुसि ऐं ॿीहर मूंखे महिरबानी करे ज़ाल जो मुरीद न चइजांइ विढ़ंदे मूंसां विढ़ंदे पंहिंजे वॾे भाउ सां अच वेठ हण मूंखे अच न हण मूंखे ज़ाल जा मुरीद मुंहिंजी त क़िस्मत अहिड़ी हुई जो हिन घर में पणिजी आयासीं हाणे बस बंद कर इहो पंहिंजो रननि वारो टीकड़ो मां सां त वॾा रन आहियां त रननि वारो टीकड़ो त कंदासीं न तूं रोज़ टीको कंदो आहीं छा छा चई हुई मूंखे थी चई त मां टीको कंदो आहियां ही त सही रन अॼु तोखे त पूरो कयो न अरे छॾ छोरा न मामा न चवई थो छॾ अॼु मां हिनखे पूरो कंदुसि न मामा न अल्लाह खे मञ न मार मामी खे अरे छोरा छॾ मां चवई थो मुंहिंजा हथ अॼु मां हिन रन खे पूरो कंदुमि न मामा न मां चवई थो छॾ मूंखे मार मासा त भले मूंखे मार जे मां रन आहियां त जानू जी तुंहिंजी न जो हर वक्त तू तैयार आहीं मूंखे मारण लाइ छॾ कावड़ खे मूंखे ॾे लठ मामी नादान आहे मूंखे ॾे हिते मोहब्बत जो मारल मनड़ो पिरी